अॼु असीं फ़ी सैकिड़े खे आम अणपुर में तब्दील करणु सिखंदासीं। मिसाल में असीं 15 फ़ी सैकिड़े खे आम अणपुर में तब्दील कंदासीं। फ़ी सैकिड़े जी अलामत ऐं लफ़्ज़ हिकु सौ लाइ इस्तेमालु थिए थो। घुर्बुल मिक़दार हासिल करण लाइ मिलियल मिक़दार खे 101 जेतिरनि हिस्सनि में विरहायो वञे थो, जंहिंखे फ़ी सैकिड़ो चऊं था। फ़ी सैकिड़ो हिकु क़िस्म जो अणपुर आहे, तंहिं करे मिलियल 15 फ़ी सैकिड़े में 15 अंश आहे ऐं फ़ी सैकिड़े जी अलामत जेका 100 जे बराबरि आहे उहा 100 छेद आहे। अणपुर 15/100 खे सादी सूरत में मटाइण जे लाइ अणपुर जे अंश 15 ऐं छेद 100 खे 15 ऐं 100 जे वॾो आम पूरो वंडींदड़ 5 सां वंड कंदासीं। अणपुर 15/100 जे अंश 15 खे 15 ऐं 100 जे वॾो आम पूरो वंडींदड़ 5 सां वंड कयोसीं त असांखे वंडुपत 2 मिली। अहिड़ीअ रीति अणपुर 15/100 जे छेद 100 खे 15 ऐं 100 जे वॾो आम पूरो वंडींदड़ 5 सां वंड कयोसीं त असांखे वंडुपत 20 मिली। 15/100 खे 15 ऐं 100 जे वॾो आम पूरो वंडींदड़ 5 सां वंड कयोसीं त असांखे अंश 2 मिलियो ऐं छेद 20 मिलियो। मतिलबु त 2/20 सादी सूरत आहे, यानी 15 फ़ी सैकिड़े खे जॾहिं असां आम अणपुर में तब्दील कयोसीं त असांखे जवाबु मिलियो 2/20।